लुड़कनि जे तार समुंड में बुॾी वियल ज़िंदगियूं, फ़िराकनि जा फट ऐं उदासियुनि जो आलम, अखियूं आलियूं कंदे पंहिंजे मासात जे विछोड़े ते कलम खणनि था। ॻोठ दारींदड़ो जो नौजवान कलमकार इमामदीन समेजो ऐं ॻोठ मोहम्मद अली शाह खां नौजवान लेखक सोनू ख़ान समेजो। जीअं का भॻल ॿांह पटीअ में पीड़ा करे, तीअं दर्द अंदर दां सदा सुपेरनि जी। ज़िंदगी जा ही ॾुख ऐं सुख तोड़े जो भाङे भाइबार रहिया आहिनि पाण जी ज़िंदगियुनि सां। पर ज़िंदगी छा आहे, कॾहिं कॾहिं सोचींदे उदासियुनि जे आलम में ॿुॾी वञूं था। दुख, दर्द, दोखा, विछोड़ा ऐं रुगो फ़िराक ई फ़िराक, बेबकाई ज़िंदगी गुलनि जा रंगीन ऐं ख़ुशबूदार त लॻे थी ऐं मिठी बि लॻे थी माखी लार खां वधीक। पर बशीर भाउ, सभ खां वधीक बेवफ़ायूं कंदड़ी ज़िंदगी जॾहिं दोखा ॾींदी आहे ऐं पंहिंजा विछड़ंदा आहिनि त रूह हज़ारो क़तार रुअणु लॻंदो आहे। ख़्वाबनि जा हज़ारे महल उजड़णु लॻंदा आहिनि ऐं हसरतुनि जूं मीना बाज़ारूं वीरान थी वेंदियूं आहिनि। तुंहिंजे विछोड़े मारियो आहे, दिलीअ तोखे सारियो आहे। तो बिन ॾींहं बि ॾाइण वांगे हाणे ढिचारे गुज़रंदा आहिनि। तो बिन रातियूं हाणे सितमगर हंझूं हारे गुज़रंदियूं आहिनि। तूं त हलियो वे ॾूर घणो पर साह समेज जो सुरके थो लाइ। तुंहिंजो इमामदीन तोखे सारे, तुंहिंजो सोनू ई तोखे सारे। रोज़ तुंहिंजूं राहूं निहारे, तुंहिंजी आफ़िया सॾु करे थी ऐं तुंहिंजो अयाज़ बि सॾु करे थो। तूं त हलियो वे ॾूर तिनी खां, हा तूं त हलियो वे ॾूर तिनी खां। ज़िंदगी जी मंज़िल केतिरी आहे, इन ख़बर खां बेख़बर रहिया ई रहिया आहियूं पाण माण्हू। असांजो प्यारो मासात ग़ुलाम रसूल समेजो छा त माण्हू हो बशीर भाउ। मुरकण मिलण ऐं मासात करे सॾु करण जो फ़न ऐं ॾांव को सिखिया त मासात ग़ुलाम रसूल खां सिखिया। मुंहिंजे मुर्शिद साईं लतीफ़ सरकार चवाणी त जां हुई जीअरी विरची न वेठी, वञी भूअं बेठी सारी देखे सजणे। हू वेठो कॾहिं बि वांदो थी कोन ऐं नई विरची वेठो। महिनत कश ऐं मज़दूर ऐं ज़िंदह दिल मासात ग़ुलाम रसूल सालनि खां कराची जे रोशनियुनि में ज़िंदगी जूं बहारूं इन कान गुज़ारींदो हुयो त हू पंहिंजनि घर भातियुनि खे हर हाल ख़ुशि ऐं सुखियो रखे। पोइ जे खेसि का तकलीफ़ पहुचंदी हुई त उहा बि कॾहिं असां सां कोन सलींदो हो। ॿियनि कान जियण जा जतन कंदड़ अदा ग़ुलाम रसूल खे मालिक साईं अखियुनि जा ठार गुलनि जहिड़ा नंढड़ा ऐं प्यारा ॿार बि ॾिना हुआ। औलाद जी नेमत सां नवाज़िल हिकु मासूम न्याणी आफ़िया ऐं हिकु नंढो पुटु अयाज़ अली। छा त हुन जूं मुर्कूं हूंदियूं हुयूं हुन जे अङण ते, ॼण कुल काइनात हुआ हुन लाइ। गुलनि ऐं फुलनि वारी हिन दुनिया में ग़ुलाम रसूल उमीदुनि जे आसरवंदड़नि ॾींहंनि जी आजां कई हुई। गल लाए मन महकायो हो ऐं हुनजे अंदरि जे नीरे आकाश जूं मेंदीअ पोलारुनि जहिड़ियूं अलाए त केतिरियूं तमनाऊं सितारनि जी हंज कोठियल चंड जहिड़ियूं लॻंदियूं हुयूं। ऐं ॻोठ मेघे जो तड़जी वारी ते विखरे वियल हुनजे बचपन जूं यादगिरियूं कंहिं सावणी जे भलोड़ मुंद में रोहिड़े गुल जहिड़ियूं लॻियूं हुयूं। खिरकणा लाहे सुख न सुता कॾहिं ओसीअड़ो आहे खाहोड़ियुनि खे पंध जो। रोशन वारे शहर कराची में हिकु होटल ते कमाईंदड़ मासात ग़ुलाम रसूल को असां खां ईअं विछड़ी वेंदो ॼातो ई किथे होसीं। मौलवी हाजी अहमद मलाह चवाणी न ॼातम मूं वटां वेंदे त लालण लऊं न लायां हा। मिठनि जे मोकिलाइण खां मां मांदे ई मोकिलायां हा। ऐं पोइ बशीर भाउ 27 रजब जुमे जी राति हुई जंहिं असांजो मासात असां खां विछोड़ियो हो। मासात ग़ुलाम रसूल असां खां छा विछड़ियो हो। वक़्त जी टिक टिक जी तार ताल ते तरंदड़ ई वक़्त जा कांटा इन घड़ी खे कच्छ कोठे आया हुआ जिते गैस सिलेंडर जे फाटण जो हिकिड़ो अंदाज़ थियो हो ऐं हिकिड़ो इहो सबबु बणियो हो हुनजे विछोड़े जो। कराची जे गोड़ ऐं गमसान में गैस सिलेंडर जे
ठका जो आवाज़ त तोड़े जो दबजी चुको हो, पर असांजे मासूम दिलनि खे उन ठका हमेशह हमेशह लाइ ॾारे छॾियो आहे। जॾहिं लाश खे अब्बासी शहीद हॉस्पिटल मां फेरे अबाणे ॻोठ मेघे जो तड़ आंदो हुसीं त चीचल मां पंहिंजे लाडले पुट जो लाश कफ़न में ॾिसी उभ ॾारींदड़ ताऊं करण लॻी वई। सतन आसमाननि जे पोलारनि में पखिड़िजी वियल हुनजे मासूम आफ़िया जूं पुकारूं, हुनजे नंढे पुट अयाज़ अलीअ जा सॾ, ओ बाबा उथी बाबा, बाबा मूंखे सॾु छो नथो ॾीं। नंढी आफ़िया छा त पुकारियो हो, पर हुन को बि सॾु कोन ॾिनो हो ऐं उहो हिकु मौत जी मिठी निंड सुम्ही चुको हो। हा, उहो ग़ुलाम रसूल जेको हुन आफ़िया जे हिकिड़े सॾ ते 100 सॾ ॾींदो हो, जेको हुनखे पंहिंजे अखियुनि जे तारनि खां वधीक प्यारो महसूसु कंदो हो। उहो ग़ुलाम रसूल ख़ामोश निंड सुम्ही पियो हो। सॼे ॻोठ में सोगवारियूं लही आयूं हुयूं। हुनजी मासूम न्याणी चो तरफ़ खट खे लिथड़ियूं पाए सॾ कयाफ़ा रड़ियूं कयूं हुयूं। सॼे ॻोठ में उछंगारुनि जो आलम मची वियो हो, मातम अची वियो हो। ऐं पोइ उछंगारूं उॾामंदे आकाश जे पोलारुनि में हवाउनि में विञाइजी वियूं हुयूं। ऐं हा, ख़ुदा जी रज़ा ते राज़ी रहो जहिड़ा दिलासा असांजे ज़हन समातनि सां टकराइजण लॻा हुआ। ऐं हा, इहो बि टकराइजण लॻो हो त बाबा दुनिया फ़ानी आहे, ज़हन ते तरी थिया आहियूं पाक कलाम जूं सिटूं, कुल नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत। बिल्कुलु हर नफ़्स वारी शइ खे मौत जो ज़ाइक़ो त चखणो आहे बशीर भाउ, पर छा कजे जिन सवा पल बि न गुज़रे उहे जे अब्दी विछोड़ा ॾेई हलिया वञनि त छा कजे। हा ग़ुलाम रसूल, तूं असांखे छॾे हलियो वियो आहीं, तूं अहिड़ी पार हलियो वियो आहीं जितां केर बि मोटी कोन आयो आहे। पर ॾिस, तुंहिंजी मासूम आफ़िया तोखे सॾे थी, तुंहिंजी जीजल माउ तुंहिंजूं राहूं निहारे थी, तुंहिंजो अयाज़ अली पुटु तोखे सॾे थो, ऐं तूं एॾो ॾूर हलियो वें, ईअं हलियो वें बिना ॿुधाइण जे हलियो वें। तोखे त अञा असां सां गॾु टहक ॾियणा हुआ, तोखे त अञा असां सां गॾु पंहिंजाइपूं ऐं हुस्नाक अहसास विखेरणा हुआ। तूं अलाए छो असांखे ईअं छॾे हलियो वें, पर वरी बि तोला इहे दुआऊं आहिनि त शाल रब ताला तोखे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। पर अॼु बि तुंहिंजे लाइ उदास दिलि जूं तमनाऊं रोलाक पंधनि में ऋण राई थी भटकनि थियूं, तोखे बेअख़्तियार सारियूं था, सुरकूं था, सांझ लड़े थी, पखी वाइरने वरनि था या माल वथाणे वरे थो। सॼे रासियूं ॾेई आए काज़ी जे मज़ार ऐं कराची जे शहर तां कंध लाड़े थो त तूं यादि अची थो, बेअख़्तियार यादि अची थो, ऐं लतीफ़ सरकार जो ही बैत ज़हन ते तरी थो अचे। अॼु न ओता कुन में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मरियूं मुंहुं मारीन, जे जीअ खे जियारीन से लाहौती लॾे विया। तू विछोड़ा समय ज़माना, हर ज़माना, हर ज़माना, तू लुटा से खुशिये जा खजाना, हर ज़माना, हर ज़माना। नूरे नूरिये जो नूरी नज़ारो, अज सुनो की झलक नारो। नूरे नूरिये जो नूरी नज़ारो, अज सुनो की झलक नारो। प्यार जा खत्म थी अफसाना, हर ज़माना, हर ज़माना।